हैदराबाद में डिप्टी कमिश्नर हेस्को अमलदारन खे हिदायत कई आहे त पहिरीं मुहर्रम उल हराम खां 13 मुहर्रम उल हराम ताईं रात जे वक़्तु बिजली जी लोड शेडिंग खां पासो कयो वञे। जॾहिं त सुई सदरन गैस कंपनी जी इंतज़ामिया मुहर्रम उल हराम दौरान 24 कलाक गैस जी फरहमी जारी रखे। डिप्टी कमिश्नर ज़ैनुल आबिदीन मेमण जी सदारत में मुहर्रम उल हराम जे हवाले सां इजलास थियो आहे। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर गदा हुसैन सुमरो, MD वासा ज़ाहिद खमटियो, म्यूनिसिपल कमिश्नर ज़हूर अहमद लखण, असिस्टेंट कमिश्नर बाराड़ी अनीस अहमद अब्बासी, असिस्टेंट कमिश्नर कासिमाबाद अब्दुल वाहिद चना समेत मज़हबी जमायतन जा अॻुवान शरीक थिया। इजलास दौरान डिप्टी कमिश्नर हेस्को अमलदारन खे पाबंद बणायो त बिजली जो निज़ाम बहितर बणाए लटकंदड़ तारूं सही करण सां गॾु ट्रांसफार्मर्स भी दुरुस्त बणाया वञनि। हुन चयो त वर्क्स एंड सर्विस खाते जा अमलदार मातमी जलूसनि जी गुज़रगाहनि वारनि रस्तनि जी फौरी तौर मरमत कनि। एक्साइज़ अमलो ड्रामा तोड़े फिल्मी पोस्टर हटाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। लाॻापियल अमलदार ज़िले ऐं तालुके सतह ते कंट्रोल रूम क़ाइमु कनि त जीअं हर क़िस्म जी शिकायत जो फौरी अज़ालो करे सघिजे। DC HMC ऐं सिंध साल्ट वेस्ट मैनेजमेंट बोर्ड जे अमलदारनि खे हिदायत कई त मातमी जलूसनि जी गुज़रगाहनि, इमाम बारगाहनि समेत शहर में सफ़ाई सुथराई जा जोगा इंतज़ाम करे फायर ब्रिगेड अमले जी मौजूदगी खे यकीनी बणाइण सां गॾु स्ट्रीट लाइटनि जी मरमत कराई वञे। हुन चयो त सिहत खाते जा अमलदार मुहर्रम उल हराम दौरान 24 कलाक अलर्ट रहनि। रेस्क्यू अमलो भी चौकस रहे त जीअं इम्कानी एमरजेंसी खे फौरी तौर मुंहुं ॾेई सघिजे। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ानी धरती न्यूज़, हैदराबाद।